सन जाओ साईं सिंध जाओ साईं जिए सदाई जिए जियम साईं। सिंध सभा कंदकोट तरफ़ां साईं GM से जी 121 सालगिरह सिंधड़ी हाउस कंदकोट ते मल्हाई वई। उन मौक़े ते कामरेड नसीबुल्ला खोसो, बाग़ी जावेद मंगरियो, रज़ा अब्बास सिंधी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त साईं GM सैयद सॼी ॼमार सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे हक़नि लाइ जदोजहद कई। ही मुल्क ना जर्नल जे पी जो आ, ही मुल्क ना जर्नल जे पी जो आ, ही मिट्टी मुंहिंजी तुंहिंजी आ, हिते मुल्क खपे माण्हू न खपनि, इहा ॻाल्हि पंजाबी कंहिंजी आ, हिते लाश लताड़े राणो थी, ही सिंध न सस्ती कंहिंजी आ। हाणे आऊं सिंध सभा जे तालके उहिदेदार जावेद मंगरे खे गुज़ारिश कंदुमि त अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। जावेद मंगरियो। असां त बस इहो था चऊं वतन ऐं क़ौम जे करे जॾहिं जॾहिं बि जंग छिड़े शिकस्त साम्राज थिए राइफलनि खे यार भरे असांजे इश्क प्यार ते असांजे मड़ मज़ार ते बचार पेरड़ा भरे उन्हनि राइफलनि मजा बचार ददुका करे असांजे ख़ुशी जी का ख़बर कजो असांजे का नज़र कजो असांजे का नज़र कजो। दोस्तों ऐं साथियों वक़्तु मौजूद जीअं सिंध जीअं लतीफ़ जी ॿोली जीअं त अॼु साईं GM सईद 121 सालगिरह जे मौक़े जे ऐं कामरेड नसीबुल्ला खोसे जी न्याणी डॉक्टर मारंग बलोच जेके गुज़िरियल साल जेके मारंग बलोच जेके बलोचिस्तान मां निकिरी करे जेको इस्लामाबाद तरफ़ रुख कयो हुयो मिसिंग पर्सन जे लाइ आज़ादी लाइ जेको आवाज़ उथारियो हुयो त उन्हनि सर्द रातिनि में जेको आहे उन्हनि बलोचनि ते जेको आहे त पाणी जे जेको आहे त टैंकरनि ते जेको आहे त उनखे माना पाणी हारियो वियो हुयो, शीलिंग कई वई त उन ॾियारनि में जेको आहे त नसीबुल्ला जी न्याणी पैदा थी। असां दोस्तनि जी जेको आहे त इतफ़ाक़ राय सां इहो ई जेको असां माहौल जोड़ियोसीं त बाबा हिन जी नगड़ी जो नालो असां मारंग रखंदासीं। छा लाइ डॉक्टर मारंग खां हर को वाक़िफ़ु आहे उन जी जदोजहद खां। जॾहिं उहा इस्लामाबाद तरफ़ वई हुई त इस्लामाबाद जूं जेको दीवारियूं ऐं रियासत हुयूं उनखे लोॾे छॾियो हुई ऐं असांखे बि इहा उमेदु आहे नसीबुल्ला जी न्याणी ईअं ई पाकिस्तान जो जेको आहे त रियासत जूं दीवारियूं टोड़ींदी ऐं जदोजहद में पंहिंजे अॻु में रहंदी। साईं GM से जो असल नालो ग़ुलाम मुर्तज़ा, साईं जे पीउ जो नालो साईं मोहम्मद शाह, साईं जे परॾाॾे जो नालो साईं हैदर शाह सनाई जेको अरगुननि सां जंग विड़ियो हो। साईं GM सैयद हिन पाकिस्तान जी रियासत में 32 साल 10 महीना 21 ॾींहं क़ैद ज़िंदाननि में रहियो, जेको हिकु वॾो ज़िंदगी जो जेको आहे अरसो आहे जेको आहे त 32 साल 33 साल ज़िंदगी जो अरसो आहे। पोइ असीं बि फ़िक्र साईं GM सैयद जा पैरोकार आहियूं, उन्हनि जी ॾिनल वाट ते था हलूं। पोइ जेसि ताणी हयाती आहे पिया सिंधो धरतीअ सां वफ़ा कंदासीं। पोइ जेलूं हुजनि टार्चर सेलूं हुजनि रुपोशियूं हुजनि केस हुजनि हिन खे मुंहुं ॾींदासीं। असांजो फ़िक्र साईं GM सैयद बि ॾेई वियो आहे। वधीक फ़िक्र साईं GM सैयद ते त माना असांखे राति माना लॻी वेंदी, एतिरो टाइम बि न आहे ऐं इलाही सारा दोस्त वेठा आहिनि इंतज़ार में। आउं कुझु सिटूं चई पंहिंजी जाइ वठंदुसि त मां मौत सां मुहाॾे में जे मार जी वञा पिरी, मां मौत सां मुहाॾे में जे मार जी वञा पिरी ऐं ज़िंदगीअ जी रोड में जे हार जी वञा पिरी त सम्झ मुंहिंजी जीत आहे मौत हिकिड़ी रीत आहे। जीअं सिंधु देश जीअं साईं सदायती सबका बुक न बाज़े जा कई तेरी ज़ात जी जुंबश न आहे जा मूसी अले सा जा जी मिठो न करे। हाणे आऊं सिंध सभा जे क़ौमी कारकुन रज़ा सिंधी खे गुज़ारिश कंदुमि त अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। रज़ा सिंधी। ए रहबर तुंहिंजी राहुनि में नज़रनि खे झुकाए हलियासीं, जा मिटी तुंहिंजे मारक जी सा माथे लाहे हलियासीं। अॼु खां के बुज़दिल ईअं था चवनि हिन सिंध खे सिंधु देश न चओ, असीं दीवाना हिन धरतीअ जा दस्तूर बणाए हलियासीं। जीअं सिंध जीअं लतीफ़। दोस्तो साथियो, अॼु जो असांजो ही प्रोग्राम साईं GM सैयद जी 121 सालगिरह जे हिसाब सां मुनक़द कयो वियो आहे, जंहिंमें आउं दोस्तनि जी नज़र इहो ई पैगाम ॾींदुसि त साईं GM सैयद हिकु सच आहे। हिन रियासत पाकिस्तान जे बाग़नि में साईं GM सैयद जो नालो ॻणियो वेंदो आहे, पर उन्हनि माण्हुनि खे आउं ॿुधाइण थो चाहियां जेका साईं GM सैयद खे बाग़ी सम्झनि था या मुल्क टोड़ तंज़ीम जो हिकिड़ो रहबर सम्झनि था त साईं GM सैयद उहो पहिरों ई लीडर हुयो जंहिं पाकिस्तान जो करारदाद पेश करायो।
ऐं उन खां पोइ अॻिते हली साईं GM सैयद मुस्लिम लीग में जॾहिं पाकिस्तान ठहण खां बाद में उन्हनि ॾिठो त हिन सिंधी क़ौम जो नज़रियो ई ख़तमु थी वियो आहे, हिते क़ौमुनि जो नज़रियो ख़तमु थियो वियो आहे, क़ौमुनि खे पंहिंजा हक़ त छा पर क़ौमुनि जी सुञाण बि ख़तमु कई वई आहे। इन जे करे साईं इहो सिंधु देश जो नारो हणी असांखे हिकु पंहिंजी अलॻि वाट ॾसी आहे। असां पंहिंजे हाल हिसाब मुताबिक़ इहो वचन था वरॼायूं त साईं जी ॾिनल वाट ते इंशाअल्लाह भरपूर हलबो ऐं इंशाअल्लाह सिंधु देश जी आज़ादी वठबी। जीअं सिंध जीअं लतीफ़।